मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब 11 सबक 6 आवाज़ ॾिसणु सीइंग साउंड्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु जो टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे आवाज़ ॾिसणु यानी सीइंग साउंड्स। प्यारा ॿारो, अॼु असां हिन वीडियो में टॉपिक पढ़ंदासीं सीइंग साउंड्स या असां हिनखे कैरेक्टरिस्टिक्स ऑफ साउंड भी चई सघूं था। छाजे करे त हिन नए बुक में उन जो टॉपिक जेको आहे सीइंग साउंड सां ॾिनो वियो आहे ऐं पुराणे बुक में इनखे कैरेक्टरिस्टिक्स ऑफ साउंड जे नाले सां जेको आहे लिखियो वियो हुयो। ठीकु आहे। तो अगरि जेकॾहिं असां सीइंग साउंड्स पढ़ूं या कैरेक्टरिस्टिक्स ऑफ साउंड चऊं तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे। अगरि जेकॾहिं असां आवाज़ जी ॻाल्हि कयूं त आवाज़ असां मुख़्तलिफ़ सोर्सिस मां ॿुधंदा आहियूं। उन खां बाद में मुख़्तलिफ़ असां आवाज़ बि ॿुधंदा आहियूं। मिसाल तौरु कंहिं म्यूज़िक जो आवाज़ु थी वियो या कंहिं ॿार जे रोअण जो आवाज़ु थी वियो। तो उन खां बाद में तो मिसाल जे तौर ते अगरि जेकॾहिं असांजे घर में कोई रेडियो हले थो ऐं उन में कोई साज़ हले थो, कंहिं क़िस्म जी उन में म्यूज़िक हले थी, जॾहिं कोई गानो हलंदो आहे, जॾहिं काई म्यूज़िक हलंदी आहे त उन में जेका म्यूज़िक जी हिकिड़ी धुन हूंदी आहे, उन धुन खे उन हिकिड़े इंस्ट्रूमेंट जे प्ले खे, उन हिकिड़े इंस्ट्रूमेंट जे वॼण जे उन पॉइंट खे असां म्यूज़िक वारी लैंग्वेज में नोट चवंदा आहियूं। त उन में उन म्यूज़िक जे अंदरि असां सम्झंदा आहियूं या असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त मिसाल जे तौर ते त हीअ असां वटि जेको आहे त वायलिन वॼी रहियो आहे या जेको आहे त ओबे वॼी रहियो आहे या जेको आहे त फ्रेंच हॉर्न वग़ैरह वॼी रहियो आहे या कोई ड्रम वॼी रहियो आहे। मतिलबु त मुख़्तलिफ़ जेके इंस्ट्रूमेंट आहिनि उहे जॾहिं वॼंदा आहिनि तॾहिं जॾहिं उहे तरतीब में वॼंदा आहिनि तॾहिं जेको आहे त असांखे उहा म्यूज़िक ॿुधण में ईंदी आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं असां हिन मिसालनि ते ग़ौर कयूं, यानी हीउ जेको असांजो वायलिन आहे या असांजो ओबे आहे या उन खां बाद में असांजो जेको आहे त फ्रेंच हॉर्न आहे, ठीकु आहे। अगरि उहे सभई हिकिड़े ई आवाज़ सां ॿाहिरि निकिरनि था त इन में असां चई सघूं था त उन्हनि जी फ्रीक्वेंसी या उन्हनि आवाज़नि जी जेका पिच आहे उहा साॻी आहे। ठीकु आहे। अॻिते असां सम्झंदासीं त पिच ऐं फ्रीक्वेंसी वग़ैरह छा थींदी आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां उन जे वेव जी ॻाल्हि था कयूं त तव्हां ॾिसंदव त हिन पिक्चर्स में, ऐं हीअ पिक्चर्स जेको आहे त असांजे बुक में बि ॾिनल आहिनि पेज नंबर 29 ते, 29 पेज नंबर ते तव्हांखे हीअ जेको आहे पिक्चर नज़र ईंदी त तव्हां हिन पिक्चर में ॾिसंदव त वायलिन जी जेका वेव आहे उहा अलॻि सां आहे। उन खां पोइ ओबे जी जेका वेव आहे उन जी फ्रीक्वेंसी ऐं उन जी जेको आहे पिच जेका साॻी आहे पर वेव चेंज आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां फ्रेंच हॉर्न खे ॾिसंदासीं त उन फ्रेंच हॉर्न जी बि जेका वेव आहे यानी उन वेव जी जेका क्वालिटी आहे उहा चेंज आहे। यानी जेकॾहिं असां हिन टिन्ही खे ॾिसूं त हिन टिन्ही में पिच ऐं फ्रीक्वेंसी जेका आहे त साॻी आहे पर वेव जी जेका क्वालिटी आहे उहा चेंज आहे। हाणे इहा वेव जी क्वालिटी जेका आहे उहा चेंज कीअं थी थिए, त उन खां बाद में प्यारा ॿारो कहिड़े नमूने सां असां उन्हनि क्वालिटीज़ खे अलॻि सां जेको आहे आइडेंटिफाई करे सघूं था या उन्हनि जी जेके पिचिस आहिनि उन्हनि खे असां कहिड़े नमूने सां आइडेंटिफाई करे सघूं था। इन्हनि सभिनी खे असां जेको आहे त अॻिते हली करे डिस्कस कंदासीं। पर इन में हिकिड़ी ॻाल्हि जेको आहे त अंडरस्टैंड करण जहिड़ी आहे त साउंड जेको आहे उहा त हिकिड़े क़िस्म जी एनर्जी आहे ऐं उन एनर्जीअ खे असां जेको आहे त कीअं ॾिसी सघूं था। जीअं त असांजो टॉपिक आहे सीइंग साउंड, ठीकु आहे। त हाणे उन एनर्जीअ खे, उन साउंड खे असां जेको आहे त कहिड़े नमूने सां ॾिसी सघूं था। सो प्यारा ॿारो, इन जे लाइ हिकिड़ो असां वटि स्पेशल इंस्ट्रूमेंट हूंदो आहे, उन जे थ्रू असां साउंड खे ॾिसी सघंदा आहियूं ऐं उन इंस्ट्रूमेंट जो नालो आहे ओसीलोस्कोप। ठीकु आहे। वरी बि मां दोहरायां थो, उन इंस्ट्रूमेंट जो नालो आहे ओसीलोस्कोप। ठीकु आहे। हाणे उन इंस्ट्रूमेंट जे ज़रिए असां, उन डिवाइस जे ज़रिए असां जेको आहे त साउंड खे ॾिसी सघूं था, उन जी फ्रीक्वेंसी, उन जी जेको आहे त पिच या उन जी जेका क्वालिटी आहे, उहे सभई शयूं असां उन में जेको आहे ॾिसी सघंदा आहियूं। ठीकु आहे। उन में उनखे असां
आइडेंटिफाई करे सघंदा आहियूं। इन जो मिसाल असां ईअं बि खणी सघूं था प्यारा ॿारो त अक्सर तव्हां कंहिं मूवीज़ या कंहिं ड्रामनि में ॾिठो हूंदो या ईअं बि तव्हां जो ख़ुदा न ख़ास्ता कंहिं अस्पताल में का विज़िट थी हूंदी त उन में जॾहिं हिकिड़ो पेशेंट पियो हूंदो आहे त उनजे भर में हिकिड़ी मशीन पई हूंदी आहे जेका उनजी हार्ट बीट ॿुधाईंदी आहे, दिलि जी धड़कन ॿुधाईंदी आहे। ऐं डॉक्टर उनजी उन दिलि जी धड़कन खे ॾिसी करे उन मशीन जे ज़रिए पोइ जेको आहे त उनजी कंडीशन जे बारे में ॿुधाईंदो आहे त हिन पेशेंट जी जेका कंडीशन आहे उहा कीअं आहे। हाणे उहा मशीन जंहिंमें हिकिड़े क़िस्म जूं उहे लहरूं जेका नज़र ईंदियूं आहिनि दिलि जे धड़कन जूं, उहा जेका मशीन हूंदी आहे उहा ऑसिलोस्कोप मशीन हूंदी आहे। ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां असां इन मशीन जे ज़रिए इन डिवाइस जे ज़रिए जेको आहे त साउंड खे ॾिसी सघूं था। उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे असां अॻिते हलूं था ऐं सम्झूं था त इहो जेको साउंड आहे उन जा जेके कैरेक्टरिस्टिक्स आहिनि उहे जेको आहे कहिड़ा कहिड़ा आहिनि। तो प्यारा वारो हींअर असीं हलूं था कैरेक्टरिस्टिक्स ऑफ साउंड जे तरफ़, जंहिंमें असांजी पहिरीं कैरेक्टरिस्टिक आहे उहा आहे लाउडनेस। लाउडनेस जंहिंखे असां सिंधीअ में चवंदा आहियूं बुलंदी। अगरि जेकॾहिं इन जी डिफिनेशन खे ॾिसूं त हिन में चवे थो लाउडनेस इज़ द कैरेक्टरिस्टिक ऑफ साउंड बाय विच लाउड एंड फेंट साउंड्स कैन बी डिस्टिंग्विश्ड। चवे थो लाउडनेस जेका आहे उहा कैरेक्टरिस्टिक आहे साउंड जी जंहिंमें असां वॾे आवाज़ या हल्के आवाज़ जे विच में फ़र्क़ु मालूम करे सघूं था। तो प्यारा वारो मिसाल जे तौर ते जेकॾहिं ॿ दोस्त पाण में ॻाल्हाइनि था त उहे जॾहिं पाण में ॻाल्हाईंदा त उहे हल्के आवाज़ में ॻाल्हाईंदा। अगरि जेकॾहिं कोई माण्हू कंहिं मजलिस में कोई ख़िताब करे रहियो आहे या कंहिं रैलीअ में कोई ख़िताब करे रहियो आहे त पोइ उते छा आहे उहो माण्हू जेको आहे उहो वॾे आवाज़ में ॻाल्हाईंदो। त हाणे इहो जेको फ़र्क़ु आहे हल्को ॻाल्हाइणु ऐं जेको आहे त वॾो ॻाल्हाइणु तो इहो आहे असांजी लाउडनेस। ठीकु आहे। उन खां बाद में हाणे असां ॾिसूं था त लाउडनेस जेका आहे उहा कहिड़ियुनि शयुनि ते डिपेंड करे थी। सभ खां पहिरीं जेका लाउडनेस डिपेंड करे थी उहा करे थी एम्पलीट्यूड ऑफ द वाइब्रेटिंग बॉडी, यानी लर्ज़िश कंदड़ बॉडीअ जे एम्पलीट्यूड ते डिपेंड करे थी। हाणे इन जो मिसाल असां हिन तरीक़े सां खणी सघूं था त तव्हां ॾिसंदो प्यारा ॿारो त हीअ असां वटि ॿ वेव्स आहिनि जंहिंजी फ्रीक्वेंसी जेको आहे त साॻी आहे। ठीकु आहे। पर तव्हां हिते नोट कंदव त हिते हीअ जेका हेठीं वेव आहे इन जो हीउ जेको एम्पलीट्यूड आहे इहो घटि आहे ऐं मथीं वेव जो जेको एम्पलीट्यूड आहे उहो ज़्यादा आहे। जॾहिं कंहिं साउंड वेव जो एम्पलीट्यूड वधीक हूंदो त उन में उन आवाज़ जी बुलंदी यानी उन जी लाउडनेस वधीक हूंदी। अगरि जेकॾहिं कंहिं साउंड वेव जो एम्पलीट्यूड घटि आहे त उन जी बुलंदी यानी उन जी लाउडनेस जेका आहे उहा घटि हूंदी। उन खां बाद में सेकंड जेको असां वटि टर्म अचे थो उहा आहे असां वटि वरी एरिया ऑफ द वाइब्रेटिंग बॉडी, यानी लाउडनेस जेका आहे उहा एरिया ऑफ द वाइब्रेटिंग बॉडी ते बि डिपेंड करे थी। जेकॾहिं कंहिं मीडियम जी एरिया वधीक हूंदी त उते जेका लाउडनेस आहे आवाज़ जी उहा वधंदी ऐं वधीक हूंदी। उन खां बाद में जेकॾहिं कंहिं मीडियम जी एरिया जेका आहे उहा घटि आहे त उते जेका उन जी लाउडनेस हूंदी आवाज़ जी उहा बि घटि हूंदी। उन खां बाद में प्यारा ॿारो टी पॉइंट जे तरफ़ हलूं था जेका आहे असांजी डिस्टेंस फ्रॉम दी वाइब्रेटिंग बॉडी, यानी लाउडनेस जेका आहे उहा डिस्टेंस ते बि डिपेंड करे थी। इन जो मिसाल असां हिन तरीक़े सां खणी सघूं था त मिसाल जे तौर ते हिकु माण्हू हिन पॉइंट ते बीठो आहे ऐं ॿियो माण्हू जेको आहे हिन पॉइंट ते बीठो आहे। अगरि जेकॾहिं हिन पॉइंट वारो माण्हू हिन पॉइंट वारे माण्हूअ खे सॾे थो या आवाज़ ॾिए थो त ही उन खां काफ़ी डिस्टेंस ते मौजूदु आहे त ही उन जी आवाज़ खे जेको आहे त घटि ॿुधंदो। पर उहो साॻियो माण्हू जेकॾहिं पंहिंजो डिस्टेंस घटि करे उन जे वेझो ईंदो त हू उन जी आवाज़ खे जेको आहे सुठे नमूने सां ॿुधी सघंदो ऐं उनखे प्रॉपर नमूने सां रिप्लाई ॾेई सघंदो। हाणे इहो छाजे करे थो थिए, उहो उनजे करे थिए थो त जॾहिं हितां हिन पॉइंट तां हिकिड़ो माण्हू ॿिए खे आवाज़ ॾिए थो त उहा आवाज़ जी जेका एनर्जी आहे उहा आवाज़ जी जेका वेव आहे अॻिते वेंदे वेंदे उन जो जेको एम्पलीट्यूड आहे उन जी जेका फ्रीक्वेंसी आहे, ठीकु आहे, उन जी जेका एनर्जी आहे उहा घटिजी थी वञे ऐं उन खां बाद में जेकॾहिं ॿिए माण्हूअ तां पहुचंदे जेको आहे उनखे उहा एनर्जी उहा साउंड जी जेका वेव आहे उहा जेको आहे त थोरी ॿुधण में अचे थी। अगरि जेकॾहिं साॻियो ई माण्हू उन ॿिए माण्हूअ जे वेझो हूंदो त उते डिस्टेंस थोरी हुजण जे करे
उनखे उहो आवाज़ प्रॉपर नमूने सां सम्झ में ईंदो ऐं वॾो बि सम्झ में ईंदो। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां लाउडनेस जेका आहे उहा टिनि शयुनि ते डिपेंड करे थी। हींअर असीं सम्झोसीं पहिरियों आहे एम्पलीट्यूड, ॿियो आहे एरिया ऐं टियों डिस्टेंस। उन खां बाद में सेकंड टर्म जे तरफ़ हलूं था प्यारा ॿारो। सेकंड टर्म आहे असां वटि पिच। हाणे पिच असां कंहिंखे था चऊं, चए थो पिच इज़ द कैरेक्टरिस्टिक ऑफ साउंड बाय विच वी कैन डिस्टिंग्विश बिटवीन अ शिल एंड अ ग्रेव साउंड। चए थो पिच जेका आहे उहा बि कैरेक्टरिस्टिक आहे साउंड जी, जंहिंमें असां फ़र्क़ु मालूम कंदा आहियूं शिल ऐं ग्रेव साउंड जे विच में। तो प्यारा ॿारो, शिल ऐं ग्रेव साउंड असांजा कहिड़ा हूंदा आहिनि? शिल ऐं ग्रेव जेके साउंड हूंदा आहिनि उहे असां मर्द ऐं औरत जे आवाज़ खे चवंदा आहियूं। त मर्द ऐं औरत जे आवाज़ में जेको असां फ़र्क़ु मालूम कंदा आहियूं, त हाणे कंहिं जॻह ते औरत ॻाल्हाए थी या को मर्द ॻाल्हाए थो, बिना ॾिसण जे असां सम्झी वेंदा आहियूं। इहो फ़र्क़ु असां सम्झंदा आहियूं पिच जे करे। ठीकु आहे, उन आवाज़ जी पिच जे करे। तो हाणे जेकॾहिं असां शिल ऐं ग्रेव जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त शिल जेको साउंड हूंदो आहे उहो औरत जो साउंड हूंदो आहे, या औरत जे साउंड खे शिल साउंड चवंदासीं। ॿियो हूंदो आहे वरी ग्रेव साउंड। ग्रेव साउंड असां चवंदा आहियूं मर्द जे आवाज़ खे। हाणे जेको शिल साउंड हूंदो आहे उन जी जेका फ्रीक्वेंसी आहे उहा वधीक हूंदी आहे, ऐं ग्रेव साउंड जी जेका फ्रीक्वेंसी हूंदी आहे उहा घटि हूंदी आहे, ऐं उहो जेको आहे वॾो आवाज़ हूंदो आहे, मर्द जो थुल्हो आवाज़ हूंदो आहे, ऐं औरत जो आवाज़ जेको हूंदो आहे उहो थोरो सन्हड़ो हूंदो आहे, या मीके क़िस्म जो आवाज़ हूंदो आहे, या नंढे ॿार जो जेको आवाज़ हूंदो आहे उहो बि शिल आवाज़ हूंदो आहे। ठीकु आहे, उनजी फ्रीक्वेंसी वधीक हूंदी आहे। तो अहिड़े नमूने सां जेको बि असां फ़र्क़ु मालूम कयूं था मर्द ऐं औरत जे आवाज़ में, इहो आहे असांजी पिच ऑफ साउंड। उन खां बाद में प्यारा ॿारो असां वटि जेको नेक्स्ट टर्म आहे उहो आहे क्वालिटी। ठीकु आहे। हाणे क्वालिटी छा थींदी आहे? क्वालिटी में असां चऊं था क्वालिटी is the characteristic of sound by which we can distinguish between sounds of the same loudness and pitch called quality. हाणे चए थो क्वालिटी जेका आहे उहा छा हूंदी आहे? उहा बि हिकिड़े क़िस्म जी कैरेक्टरिस्टिक आहे साउंड जी, जंहिंमें असां छा ॾिसंदा आहियूं त कंहिं बि आवाज़ जी जेका लाउडनेस आहे ऐं पिच आहे उहा सेम हुजे। हाणे मिसाल जे तौर ते प्यारा ॿारो असां वटि ॿ वेव्स आहिनि। ठीकु आहे, हिकिड़ी असांजी जेको आहे त पियानो जी वेव आहे, ऐं ॿी असांजी जेको आहे त कंहिं गिटार जी वेव आहे। ठीकु आहे, अगरि उहे ॿई वेव्स सेम फ्रीक्वेंसी सां निकिरनि थियूं ऐं उनजी जेको एम्पलीट्यूड वग़ैरह आहे उहो बि सेम आहे, ठीकु आहे, या उनजी पिच ऐं लाउडनेस जेका आहे उहा सेम आहे, ऐं उन खां बाद में असां उन ॿिन्ही आवाज़नि में फ़र्क़ु मालूम करे सघूं था त यानी हीउ असांजो जेको आहे त गिटार जो आवाज़ु आहे ऐं हीउ असांजो जेको आहे पियानो जो आवाज़ु आहे। इहा छा आहे? इहो जेको फ़र्क़ु असां मालूम कयोसीं इहा उन साउंड जी क्वालिटी आहे। यानी हिकु जहिड़े हुजण जे बावजूद बि असां उनखे जेको आहे त मालूम करे वियासीं। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां घर में कमरे में मौजूदु आहियूं ऐं ॿाहिरि काई असांजी सिस्टर आहे या ब्रदर आहे, कोई मदर आहे या फादर आहे, उन्हनि मां कोई बि ॻाल्हाईंदो आहे त असां बिना ॾिसण जे उनजे आवाज़ खे जेको आहे सुञाणे वेंदा आहियूं त हींअर जेको ॿाहिरि ॻाल्हाए थो उहो असांजो कहिड़ो रिलेटिव आहे। ठीकु आहे, हाणे उहा जेका आवाज़ जी सुञाणप आहे उहा छा आहे? उहा असांजी जेको आहे त क्वालिटी आहे साउंड। ठीकु आहे, त हाणे ॿाहिरि जेको आहे असांजो फादर थो ॻाल्हाए, या असांजी मदर थी ॻाल्हाए, या सिस्टर थी ॻाल्हाए, या को ब्रदर थो ॻाल्हाए। ठीकु आहे प्यारा ॿारो, त क्वालिटी ऑफ साउंड में छा थो थिए त कंहिं बि साउंड जी जेका आहे उनजी जेका लाउडनेस आहे ऐं पिच जेका आहे उहा जॾहिं सेम हूंदी उनखे असां चवंदासीं क्वालिटी ऑफ साउंड। उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे असां हलूं था वरी लास्ट कैरेक्टरिस्टिक जे तरफ़, जेको आहे इंटेंसिटी। इंटेंसिटी खे असां सिंधीअ में चवंदा आहियूं शिदत। तो इन जे लाइ जेका असां वटि डेफिनेशन आहे उन में चवे थो साउंड एनर्जी पासिंग पर सेकंड थ्रू अ यूनिट एरिया हेल्ड परपेंडिकुलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ साउंड वेव्स इज कॉल्ड द इंटेंसिटी ऑफ साउंड। तो प्यारा ॿारो इंटेंसिटी ऑफ साउंड छा आहे? इंटेंसिटी ऑफ साउंड आहे त कंहिं वाइब्रेटिंग बॉडी जी एरिया मां पर सेकंड परपेंडिकुलर जेको साउंड आहे उहो जेको आहे त केतिरो निकिरे थो। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं हीअ असांजो हिकिड़ो ड्रम आहे, इन जी हीअ एरिया आहे। ठीकु आहे, हाणे इन एरिया मां हीअ जेको असांजो साउंड आहे उहो जेको आहे पर सेकंड केतिरो निकिरे थो ॿाहिरि। ठीकु आहे, ऐं कंहिंजी डायरेक्शन में? प्रोपेगेशन ऑफ साउंड जी डायरेक्शन में। तो प्यारा ॿारो हिन जो मतिलबु इहो आहे त कंहिं एरिया मां एनर्जी जेका निकिरे थी, ठीकु आहे, या जेका बॉडी वाइब्रेट करे थी, उन जी एरिया मां एनर्जी जेका पर सेकंड केतिरी निकिरे थी, ऐं उन एनर्जीअ जी जेका डायरेक्शन आहे उहा साउंड वेव जे ई तरफ़ आहे।
त जंहिं तरफ़ साउंड वञे थो त एनर्जी बि उन ई तरफ़ जेको आहे ट्रेवल करे थी, पर उन एनर्जी यानी उन साउंड ऐं उन एरिया जे विच में जेका एंगल आहे उहे पाण में छा आहिनि, उहे पाण में परपेंडिकुलर आहिनि, यानी 90 डिग्री एंगल आहे। सो इहा आहे असांजी इंटेंसिटी ऑफ साउंड। तो अहिड़े नमूने सां हाणे जेकॾहिं असां इंटेंसिटी जी ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो, त इंटेंसिटी जेको यूनिट आहे उहो थींदो आहे असांजो वाट पर मीटर स्क्वायर। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में असांजो जेको ह्यूमन एयर आहे, असांजो जेको इंसान जो जेको कनु आहे, ठीकु आहे, उहो केतिरी रेंज जी इंटेंसिटी ताईं जेको आवाज़ु आहे उहो ॿुधी सघे थो, ऐं उन खां पोइ उन खां वधीक या उन खां घटि वारी रेंज जो आवाज़ु नथो ॿुधी सघे। उहा रेंज आहे प्यारा ॿारो 10⁻⁻12 वाट पर मीटर स्क्वायर खां 1 वाट मीटर स्क्वायर ताईं। ठीकु आहे। हाणे इन ॿिन्ही रेंजिस जे विच वारी जेको बि आवाज़ु हूंदो, जेका बि जेको आहे इंटेंसिटी जो आवाज़ु हूंदो, उहो असांजो ह्यूमन ईयर ॿुधी सघे थो, ऐं इन खां वधीक या घटि जो जेको आवाज़ु हूंदो उहो असांजो ह्यूमन ईयर नथो ॿुधी सघे। ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो हीअ जेका इंटेंसिटी आहे इहा त थी असांजी जेको आहे माना ज़्यादा इंटेंसिटी। ठीकु आहे। ऐं हीअ आहे असांजी वरी फेंट इंटेंसिटी, या असां जी जेको आहे त घटि में घटि इंटेंसिटी। हाणे हिन घटि इंटेंसिटी खे जेको आहे त ज़ीरो बेल बि चइबो आहे। हाणे हीउ जेको बेल वारो लफ़्ज़ आहे इहो ग्राम बेल जे नाले सां मुंसलिक कयो वियो आहे, जंहिं जेको आहे त टेलीफोन ईजाद कई। ठीकु आहे। त उमेदु आहे त तव्हांखे जेको आहे त सिंग साउंड या करेक्टरिस्टिक ऑफ साउंड जेको आहे उहे सही तरीक़े सां सम्झ में अची विया हूंदा। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।